शायरी के पंहिंजी ज़िंदगी जे कंहिं बि पहलू में खणंदव त उहा हुते पूरी हूंदी। सुरमारी जॾहिं तव्हां ॻोल्हींदव, सुरमारीअ में सभु खां पहिरियां तव्हांखे साणी ॾिसण में ईंदो। साणी माना अहिड़ो वतन जिते तव्हांखे छपर छांव हुजे, जिते तव्हांजो रोज़गार हुजे, जिते तव्हांखे इज़त मिले, जिते तव्हांजा ॾेही हुजनि, तव्हांजा माइट हुजनि, उहो ॾेह तव्हांखे सुरमारी में सभ खां पहिरियां नज़र ईंदो। ॾेह में मौजूदु ॿियूं शयूं, ॾेह में मौजूदु ॿियनि शयुनि ते उहे नंढड़ा गाह हुजनि, नंढड़ा गुल हुजनि, नंढड़ियूं मुखड़ियूं हुजनि, या खणी रेगिस्तान हुजे, माल जो धड़ हुजे, मारू माण्हू हुजनि, माना ॾेह जी A to Z शइ ते भिटाई सुरमारीअ में लिखियो आहे। मां पहिरियां हिकिड़ो बेत लिखी आयो जेको मूंखां विसरी वियो। नका कुन फयकुन हुई, सवेर साईं शायदि साईं न्याज़ पढ़ियो, नका कुन फयकुन हुई, नको लिंग लहम। मां कोशिशि करे सफ़ा हेठि ॿाराणे अंदाज़ में ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि। शाह लतीफ़ जी शाइरी जेका मां पढ़ी हुई पहिरीं सिट, नका कुन फयकुन हुई। क़ुरान शरीफ़ में कंहिं जाइ ते कुन फयकुन खोड़ दफ़ा लिखियल तव्हां पढ़ियो हूंदो। कुन फयकुन जो मतिलबु आहे अलाह साईं हीअ सॼी सारी काइनात जॾहिं ठाहे पियो त चई कुन माना थी बणिजी पव, ठही पव। कुन कंहिंखे चई, हाणे इहो वरी सूफ़ियुनि जे हिन में जॾहिं ईंदासीं त उहे चवनि था त अलाह साईं पंहिंजे वसफ़ुनि खे चयो, पंहिंजे एडजेक्टिव्स खे चयो, पंहिंजे क्वालिटीज़ खे चयो त हाणे इहे क्वालिटीज़ जेके आहिनि उहे साम्हूं कंहिं शेप में अची वञनि, मैटर जी शेप में अची वञनि, मादे जी सूरत में अची वञनि। उन्हनि खे चई कुन माना थियो, बणिजी पव। जॾहिं कुन चई त पोइ फयकून माना उहे शयूं ठही पयूं, सॼी काइनात ठही पई, काइनात में मौजूदु सितारा, चंड, गिरह, हर शइ A to Z ठही पई। हाणे भिटाई थो चए नका कुन फयकुन हुई, माना कुन फयकुन जो कॉन्सेप्ट ई कोन हुयो। जॾहिं कुन फयकुन जो कॉन्सेप्ट ई न हुयो, नको लिंग लहम, लिंग माना जिस्म, लहम माना जिस्म जान, न कोई कंहिं जिस्म में का जान हुई, को साह हुयो, को रूह हुयो, का बि अहिड़ी शइ कान हुई। बणियो हो न बुत में अञा की आदत। जेकॾहिं इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू खां या रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसूं त पहिरियों इंसान जेको हुयो उहो हज़रत आदम हुयो। पहिरियों इंसान हज़रत आदम हुयो, पर हींअर वरी कुझु मज़हबी स्कॉलर चवनि था त न, पहिरियों इंसान हज़रत आदम कोन हुयो, पहिरियों हक़ीक़ी माना में इंसान या पहिरियों माण्हू हज़रत आदम हुयो। माना जेकॾहिं साइंटिफिक पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसिजे त हिकिड़ो इंसान जेको अवाइली दौर में जेको जंगली हुयो, जंहिंजो जिस्म सॼो सारो वारनि सां ढकियल हुयो, जंहिंखे उथण वेहण जी ख़बर कान हुई, जंहिंखे पाइण जी ख़बर कान हुई, उघाड़ो घुमंदो हुयो, उहो इंसान जी कैटेगरी में न हुयो। कुझु मज़हबी स्कॉलर चवनि था त पहिरियों इंसान जेको हुयो उहो हज़रत आदम हुयो। माना सही माना में इंसान जंहिंखे भले बुरे, ख़राब सुठे जी ख़बर हुई, उहो पहिरियों हज़रत आदम हुयो। हाणे जेकॾहिं इन पॉइंट ऑफ व्यू खां खणूंसि तॾहिं भिटाई थो चए बणियो हो न बुत में अञा की आदम, माना अञा हज़रत आदम जो कॉन्सेप्ट न हुयो। इते ॻाल्हि थो करे त पोइ छा हुयो, मूं तव्हीं सी सघी, मुंहिंजो जीउ, मुंहिंजो नातो, मुंहिंजो रिश्तो कंहिंसां हुयो, तव्हीं सी संग, तव्हां सां कंहिंखे थो मुखातिब थिए, भिटाई कंहिंसां थो मुखातिब थिए, मावी जे रूप में। मावी पंहिंजे ॾेहिनि सां थी ॻाल्हाए, पंहिंजे वतन वासियुनि सां थी ॻाल्हाए, उन्हनि जे नाले या उन्हनि खे थी चए त मुंहिंजो तॾहिं खां वठी करे तव्हां सां संग हुयो, मुंहिंजो वास्तो तॾहिं खां वठी करे तव्हां सां हुयो। इहा साञा आहे सुपरी, मूंखे तॾहिं खां वठी करे इहो अकुल हुयो त मुंहिंजो संग, मुंहिंजो जोड़, मुंहिंजा हमवतन तव्हां ई आहियो ऐं मूंखे तव्हां सां निभाइणो आहे। माना भिटाई केतिरी कंपेरिज़न कई आहे, केतिरी भेटा ॾिनी आहे हिकिड़े वतन वासी खे पंहिंजे वतन सां। भिटाई वटि सुरमारीअ में आज़ादी जो ख़्याल कीअं हुयो, हिकिड़ो बेत थो पढ़ां, नका झल न पल, नको राड़ ॾेह में, नका झल न पल, कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी न हुई। तो हीअं छो ॻाल्हायो, तो हीअं छो न ॻाल्हायो। अक्सर ॿार अहिड़ा हूंदा आहिनि न, चवंदा आहिनि मां अॼु अछे रंग जा कपिड़ा पाईंदुसि। तव्हां सोचींदा आहियो न या चवंदा आहियो न अॼु मां अछे रंग जो वॻो पाईंदुसि, न अछे रंग जो वॻो न पाए, कपिड़ा ॿेड़ा थी वेंदई, उहे कारे रंग जा वॻो वठि। जेकॾहिं थोरो मथे खणूंसि, फेसबुक ते का शइ लिखो, उन ते रिपोर्ट अची वई, या उन ते स्टेट एक्टिव थी वई, हुजे भले सची ॻाल्हि, तव्हां पंहिंजो तख़युल पेश कयो, तव्हां पंहिंजो ख़्याल पेश कयो, तव्हां पंहिंजे हिसाब सां। दुनिया में जेतिरा माण्हू रहनि था, उन्हनि मां हर हिकु इंसान जी सोच पंहिंजी आहे, सभिनी खे जहिड़ी थी नथी सघे।
हर कंहिंजे ॾिसण जो अंदाज़ पंहिंजो आहे। जेकर मां छह चवंदुसि त तव्हां चवंदो न इहे छह न इहे नव, माना ॾिसण जा ज़ाविया हर इंसान जा पंहिंजा। जेकर हर इंसान जा ॾिसण जा ज़ाविया पंहिंजा आहिनि त उन्हनि जूं सोचूं बि पंहिंजियूं हूंदियूं, उन्हनि जा ख़्याल पंहिंजा हूंदा, उन्हनि जो शौक़ु पंहिंजो हूंदो, उन्हनि जी पसंदि उन्हनि जी नापसंदि पंहिंजी हूंदी। हिकिड़नि माण्हुनि खे मुश्की रंग जा माण्हू वणंदा हूंदा, हिकिड़नि माण्हुनि खे भूरे रंग जा माण्हू वणंदा हूंदा। जॾहिं अफ्रीका में हलिया वेंदव उते मुश्की रंग तमामु सुहिणो ब्यूटीफुल सॾिबो आहे, हैंडसम सॾिबो आहे। जेको छोकिरो मुश्की रंग जो हूंदो न उनखे उहो हैंडसम चवंदा। उते जेकॾहिं को भूरे रंग जो माण्हू वञे उनखे चवंदा हीअ त अकली आहे, हीअ त बदसूरत आहे, हुजे भले भूरे रंग जो। माना चवण जो मक़सदु आहे त हर माण्हू जो कॉन्सेप्ट पंहिंजो आहे। बेटा हिते इहा ॻाल्हि थो करे त असांजे ॾेह में, असांजी धरती ते, असांजे वतन में न का झल न पल, न को राड़ ॾेह में। हाणे इहो जेको फ़िक्रो आहे न, इहो फ़िक्रो मुकमिल मुआशी फ़िक्रो आहे। बेटा चए थो न को राड़ ॾेह में, कंहिं बि क़िस्म जी का बि ढल कान्हे का असांजे वतन में। त बाबा मिसाल जी ॻाल्हि, शैम्पू 5 रुपए जो ख़रीद कयां थो त 2 रुपए जो टैक्स आहे उन ते। जेकॾहिं अंग्रेज़नि जे दौर में हलिया वञो तॾहिं बि टैक्स हूंदा, फसलुनि ते ढलूं हूंदियूं, सिपाही ईंदा ऐं ज़ोरी उन्हनि खां फसुल ओतिरो खणी वेंदा हुया। बेटा जो चए मुंहिंजे देश ते, मुंहिंजी धरती ते कंहिं क़िस्म जी का ढल कान्हे का, जेको जेतिरो कमाए उहो ओतिरो खाई सघे थो। आयूं विझनि आवरे रोड़ियो रता गुल, माना मुंहिंजे ॾेह जा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे माल खे, पंहिंजे बकरियुनि खे, पंहिंजे रिढुनि खे, पंहिंजे गॾनि खे, गाबनि खे रता गुल था खाराइनि, आवरो भरे था छॾनि। एॾी ख़ुशहाली आहे मुंहिंजे देश में, मुंहिंजी धरती ते एॾी ख़ुशहाली आहे जो मुंहिंजो माल, मुंहिंजा गॾ गाबा बि गुल था खाइनि, सो ताज़ा गुल। मुंहिंजो आवरो भरियो पियो आहे। मारो पाण अमुल, मुंहिंजा माण्हू जेके आहिनि मारू पाण अमुल, माना मुंहिंजा माइट, मुंहिंजा देशवासी अमुल आहिनि, उन्हनि जो का बि मुल्ह कान्हे को, का क़ीमत कान्हे का। मलीरूं मुल्कुणो, मुंहिंजो देश मुल्कुणो आहे, उते ख़ुशहाली आहे, उहे सभु खिलंदड़ गिलंदड़ माण्हू आहिनि। हाणे इहो हिकिड़ो आज़ादी जो कॉन्सेप्ट ॿुधाए ॾेखारियो आहे त आज़ाद मुल्क जेको हूंदा उहे इन क़िस्म जा हूंदा। अच्छा, भिटाई मारी जे नाले चयो त मारी खे उमिरि खणी वियो, उन सां संग करण जे लाइ, उन सां शादी करण जे लाइ, विहांउ करण जे लाइ उनखे खणी वियो, उनखे राज़ी करण जी कोशिशि कई त मूं सां शादी कर। हाणे भिटाई ॾिसो, भिटाई चए थो त कंहिंखे बिना मर्ज़ी जे खणी वञे, भले तव्हां उते विया आहियो सुकून सां, भले कमरे में मानी ॾियोसि, सुम्हण जो सुठो बिस्तरो ॾियोसि, पर तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां उनखे उते रहायो आहे त उहा आज़ाद न थी, उहो माण्हू आज़ाद न थियो। छो जो उहो पंहिंजी मर्ज़ी सां हिते न आहे वेठो। जेकॾहिं अशरफ तव्हांखे हिते विहारे, बाबा तोखे न को ॻाल्हाइणो आहे, न को ॻोल्हाइणो अथई, 2 कलाक हिते चुप करे वियो। मां चवां त 2 कलाक घणा आहिनि, 1 कलाक खां पोइ चवंदो पोइ मूंसां विढ़ंदो, मूंखे चवंदो मूंखे छो थो तूं चए, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां साह खणां, मां चुरां घुरां, मां पाणी पी अचां, मां ॿाहिरि रोशनी वठां। त जॾहिं उमिरि हुनखे खणी थो वञे त उहा ऑटोमेटिकली केर थी वई। इंसान इब्तिदाई दौर खां वठी करे बादी आहे ऐं हरू भरू पंहिंजो चवण पतो न कंदो आहे। सो सुरमारी में ग़ुलामी जो कॉन्सेप्ट भिटाई कीअं थो तव्हांखे ॿुधाए। मुंहिंजो सुमरा कंहिं ॿार ने ॿुधायो, मर मेरो ई होए, मेरो मुंहुं हुजण का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि न आहे हूंदी। जेकॾहिं ॿारनि जे ख़्याल सां सोचूं त सुबुह सां निंड मां जॾहिं उथबो आहे तॾहिं तव्हां पंहिंजे आईने ते जेकॾहिं पंहिंजी शिकिल ॾिसंदो, तव्हांखे पंहिंजी शिकिल वणंदी कान का। हूअं बि जॾहिं फोटो कढबो आहे, मिसाल 15-20 ॼणनि जो मां फोटो कढां तव्हां सभिनी मां, त हर को सभ खां पहिरियों कंहिंजो फोटो ॾिसंदो, पंहिंजो फोटो ॾिसंदो, ऐं यकीन जहिड़ो हूंदुसि वणंदुसि, ज़ूम करे ॾिसंदुसि, यार ॾिसां अखियूं कीअं, कन कीअं, कंगो ॾिनल आहे, माना पंहिंजी तस्वीर वणंदी। पर सुबुह जो उथण सां तव्हां जॾहिं पंहिंजी शिकिल ॾिसंदव तव्हांखे न वणंदी, छो जो मुंहुं तव्हांजो धुतल न हूंदो, तव्हां निंड वारे आलम मां हाणे सुजागी वारे आलम में अची विया हूंदव। इन जे करे तव्हां पंहिंजे पाण खे चेंज करण जी कोशिशि कंदो। मुंहुं धोइण सां तव्हांजो मुंहुं त साफ़ थींदो आहे, तव्हांजे मुंहं तां मर त लही वेंदी आहे, पर मुंहुं धोइण सां तव्हांजो दिमाग़ बि फ्रेश थींदो आहे, तव्हां नए ॾींहं जी शुरूआति करे वठंदा आहियो। जेकॾहिं तव्हां मुंहुं न धोतो सुबुह सां, सम्झो तव्हां नओं सिटी ॾिसो ई कोन्ह, सम्झी वियो। बेटा चए थो मुंहुं जो सूमरा मर मेरो ई होए, मां मुंहुं धोईंदसि कान, हाणे मां केरु थी वई आहियां, मूंखे मुंहुं धोइण जी का ज़रूरत कान्हे का, मूंखे नओं सिटी ॾिसण जी का ज़रूरत कान्हे, को फ़ाइदो न आहे। मौलाना उबैद लासिनी चयो आहे त ग़ुलाम क़ौमूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि तां इबादतूं, ख़ुशियूं ऐं ग़मियूं का माना न रखंदियूं आहिनि, उन्हनि जे लाइ इहे शयूं का माना न रखंदियूं आहिनि। हार सींगार तॾहिं हूंदो आहे जॾहिं तव्हां आज़ादु हुजो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जियो। जॾहिं तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जी नथा सघो त हार सींगार छा तव्हां हथ मुंहुं ई धोइण खे एब सम्झो। तव्हां चवंदो त पहिरियां मां हिन मां जान छॾायां, मूंखे उमिरि वठी आयो आहे, सॉरी,
मां हिन मां बि जान छॾां मां पंहिंजे ॾे हिंदे वञा उते भले मेरे पाणी साईं सिंधु दरिया जे पाणी साईं भले मां तेरा हथ मुंहुं त बि मां फ्रेश थींदुसि पर केरु हेॾी गंदी शइ आहे ग़ुलामी गार वांगुरु हूंदी आहे मुंहुं मुंहिंजो सुमरा पर मेरो ई होए मता मारू चोए त धोती धोराणनि में धोराणा माना मैला मता यार मारू चवनि त यार मारी के वठी विया कल ओॾी आहे उमिरि पंहिंजे महिलात में उते हाणे जेका सो सींगार बि थी करे माना इहा हिकु क़िस्म जी गार थी त पंहिंजी मर्ज़ी खां सवाइ हुनखे केस कयो वियो आहे उते हुनजी आसाइश खे क़बूल करे छॾे सो हिकिड़ी ॿी पॉइंट आहे सुरमारी में गौर त कोन थिया सुरमारी में जॾहिं तव्हां ग़ुलाम बणिजो था जॾहिं तव्हांखे को माण्हू ग़ुलाम करे थो ग़ुलामी में ईअं थींदो आहे त तव्हांजा इख्तियार ख़तमु कया वेंदा तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां जीअण ॾिनी वेंदी आहे तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांजा वसीला यूज़ करण ॾिना वेंदा आहिनि कहिड़े टाइम ते उथणो आहे कहिड़े टाइम ते सुम्हणो आहे कहिड़े टाइम ते कहिड़े पासे वञिणो आहे कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करणा आहिनि इन्हनि सभिनी शयुनि ते पाबंदी हूंदी आहे इहा हूंदी आहे ग़ुलामी ऐं ग़ुलामीअ में सुस्ती हाणे जेका बिटाई तव्हांखे पॉइंट ॿुधाइजो त जॾहिं तव्हां ग़ुलाम बणिजी वञो ऐं तव्हां सुस्ती कयो जॾहिं तव्हां ग़ुलाम बणिजी वञो ऐं तव्हां सुस्ती कयो यार हाणे उमिरि मूंखे क़ैद करे आयो आहे मुल्क जो बादशाह आहे पुलिस पंहिंजी अथसि हुनजी फ़ौज पंहिंजी अथसि पंहिंजो सिपाह अथसि हेॾो सारो ऐं हीअ हेॾी सारी महिला आहे मूंखे त इहा ख़बर कान्हे महल जी कहिड़े कमरे में क़ैद थी वई आहे हाणे वेही थी रहां हाणे रखां थी अलाह माना इहा छा थी वई आहे सुस्ती हिटाई चयो आहे लोए वञी चोए लोए वञी चोए माना हाणे हिटाई मारी जी शेप में मारी जी शिकिल में सपोज मारी चवे थी कंहिंखे मारी चए थी कासिद हिकिड़े न्यापे खणी वञण वारी एलची केस कासिद खे थी चए लोए वञी चोए माना लोए माना वतन वासियुनि खे चओ या वतन में वञी चओ मुझे माण्हुनि खे मुंहिंजे वतन वञी इहा ॻाल्हि करे त छांगा छिजे छेलड़ो ॾाढो धरतीली ॻाल्हि अथव जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़हन सां ॿुधो था छांगा छिजे छेलड़ो जे कंहिंजो होए जॾहिं तव्हांजी का बकरी ठकरी का कुकड़ी गुम थी वेंदी आहे त छा कंदा हलो वञो वेठो था हलो क्लास में जॾहिं तव्हांजी कापी गुम थी छा करो सभ खां पहिरियां सॼे क्लास जा बैग उथलाईंदो सॉरी बि कापी चेक कराईंदो मुंहिंजी कापी गुम थी वई आहे मां हेॾो लिखियो हुयो हुन ते सुहिणनि अखरनि सां ॿाहिरां कवर चाढ़ियो हुयोसि इहो मिसाल भेटाई थो थिए छांगा छिजे छेलड़ो जे कहीं जो ओड़े पाड़े में कंहिंजो छेलड़ो गुम थी हूंदो आहे न उहो सॼे पाड़े में पढ़ो ॾियारो आहे सॼे पाड़े खां पुछो दादा मुंहिंजे फलाणे अंकल जो कमरे में छेलड़ो अथई एतिरो तव्हां ॾिठो कोन ॾिठो उहो नेठि उहो घुराइबो हाणे मारी थी चए त ए कासिद वतन वञी मुंहिंजे माण्हुनि खे चओ त जेकॾहिं कंहिंजो छेलड़ो गुम थी वेंदो आहे तॾहिं बि ॻोल्हा करे वठंदी आहे सही वड़ोले सोए माना उन जी बि पौड़ कबी आहे उन जी बि जांच कबी आहे ऐं कीअं भई अड़ी मां तव्हां कीअं विसरी वियसि धरती जा वसीला तव्हां कीअं विसरी विया तव्हां खां तव्हांजो इख्तियार कीअं विसरी वियो तव्हां खां तव्हांजी मालिकी कीअं विसरी वई तव्हां हेॾी आला धरती जा मालिक आहियो तव्हां खां तव्हांजूं रस्मूं विसरी वियो तव्हां खां तव्हांजो रवाज विसरी वियो तव्हां खां तव्हांजी ॿोली विसरी वई आहे असांजे इलाइक़े में थोरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके घर में पंहिंजे बचड़नि सां धारी ॿोली था कनि ऐं निज सिंधी माण्हू आहिनि तव्हां पंहिंजी शइ कीअं था विसारियो तव्हांजी ॿोली हेॾी अमीर ॿोली आहे तव्हांजी ॿोली अमीर तरीन ॿोलियुनि मां हिकु ॿोली थी अचे जेकॾहिं मां चवां त 4-5 ॿोलियूं हिकु दुनिया जूं अवाइली ॿोलियूं असांजी ॿोलियुनि में हिकिड़ी आहे तव्हां पंहिंजी शइ कीअं था विसारियो आख़िर में वतन सां मोहबत हिकिड़ो बेत तव्हांखे ॿुधाईंदुसि अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कमु कयो अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जो मिटी जो बुत ठहिरायो ऐं जॾहिं ठही रास थी वियो त पोइ अल्लाह साईं उनखे चयो अलस्त बिरब्बिकुम छा तुंहिंजो रब आहियां हाणे मारी थी चए अलस्त बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो जॾहिं कन में अलस्त बिरब्बिकुम वारी ॻाल्हि मां ॿुधी कालू भला तॾहिं चए बिल्कुलु बेशक सही आहे सही थो चए तूं मुंहिंजो अलाह आहे
इते हिकिड़ो ऑब्जेक्शन कयो मारी तॾहिं इंदित चयो तॾहिं मां हुते हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कई हुई तई वेर कयो को अचण वेड़ी चंसी मां मञा थी त मुंहिंजो रब तूं ई आहे हिन सॼी काइनात जो पलकण वारा तूं ई आहे ऐं मां तुंहिंजो माण्हू आहियां मां तुंहिंजी इबादत कयां थो पर इन वाइदे सां गॾु मां इहो बि वाइदो थो कयां त मुंहिंजो वास्तो पंहिंजे धरती वासियुनि सां आहे ऐं मुंहिंजो पहिरीं अवलियत इहा आहे त मां पंहिंजे धरती वासियुनि जे लाइ कुझु न कुझु कयां हिकिड़े शागिर्द जी हैसियत में तव्हां छा सिखंदव भिटाई जे बेतम सुरमारीअ मां तव्हांखे छा सिखणु घुरिजे तव्हांखे सिखणु इहो ई घुरिजे जीअं साईं पहिरियां ॻाल्हि कई छोकिरियुनि खे तव्हां पंहिंजे घरां जे निकिरो त पोइ जेका सो इहो चई निकिरो त मूंखे कामयाबु थियणो आहे सो सभई शागिर्द जेके आहियो हीअ ज़िंदगी तव्हांखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ॾियणी आहे के शयूं शइ हिकिड़ी जो ख़्यालु रखो तव्हांजी मर्ज़ी जेका आहे उन करण सां किथे ईअं त कोन थो थिए त मुआशिरे खे को नुक़सानु थो थिए जेकॾहिं नथो थिए नुक़सानु मुआशिरे खे जेकॾहिं कंहिं ॿिए खे तकलीफ़ नथी थिए त पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी वारी ज़िंदगी जियो जेकॾहिं तव्हांजी दिलि थी चए मां ॿारनि जो स्टाइल थोरो चेंज कयां मां अॼु विच खां सीन कढी सघो था जेकॾहिं तव्हांजी दिलि थी चए मां ॾाढी रखां बेंच खां रखां या मुठ बराबरि रखां रखी सघो था जेकॾहिं तव्हांजी दिलि थी चए मां पैंट शर्ट पायां पाए सघो था जेकॾहिं तव्हांजी दिलि थी चए मां ॾाढी न रखां जेकॾहिं तव्हांजी दिलि थी चए मां पैंट शर्ट छो पायां मां सलवार कमीज़ पायां तव्हां करे सघो था शर्त इहो आहे जेके शयूं मुआशिरे या फ़र्दनि खे नुक़सानु न थी वञनि उहे शयूं तव्हां करे सघो था जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी में अचनि थियूं त उन खां पोइ भिताई जे हिन बेत वांगुरु जेकॾहिं असां अमल कयूं त पंहिंजे धरती वासियुनि जो ख़्यालु कयूं पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु कयूं पंहिंजे धरती जी सुञाणप जी कोशिशि कयूं त असां कहिड़ी धरती सां वाबस्ता आहियूं असां ते कहिड़ियूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं अचनि थियूं तव्हांजी वॾी महिरबानी